अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हांखे ख़बर ॾियूं था त ज़मींदारनि खे मुक़रर क़ीमत खां वधीक क़ीमत ते बाण जे विकिरे ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर जो काज़ी अहमद ऐं जूना मोरीअ ते छापो। गोदामनि में पियल यूरिया खाद जूं बोरियूं ज़ब्त करे मुक़रर सरकारी अघु 1768 रुपयनि ते खपायूं वयूं, जॾहिं त अक्सर डीबुनि तां छापे खां अॻु बोरियूं डीलरनि पारां गोदामनि मां ग़ाइब कयूं वयूं। यादि रहे त ज़मींदारनि पारां शिकायत करण ते एग्रो यूरिया जे डीलरनि जी दुकाननि ते अचानक छापा हया विया। उन हवाले सां असिस्टेंट कमिश्नर जो चवणु हो त जंहिं बि सरकारी अघु 1768 रुपयनि खां मथे कलर विकिरो कयो उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। हुन आवाम खां मुतालबो कयो त मुक़ररु कयल रेट खां कंहिं बि सूरत में यूरिया ख़रीद न कनि ऐं डीलर खां ख़रीदारीअ जी रसीद हासिलु कनि। ॿी सूरत में असां सां शिकायत कनि त जीअं मुतलक़ डीलरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे सघिजे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ गाज़ियाबाद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।